मीरपुर माथेलो वेझो ॻोठ गुलाम हुसैन लगारी वासी जोड़े जो इंडिया जे इलाइक़े जैसलमेर मां लाश हथ ॻोठ गुलाम हुसैन लगारी वासी रवि कुमार ऐं संदसि घरवारी शांतिबाई माइटनि खां कावड़जी जैसलमेर हलिया विया। बॉर्डर ज़रिए इंडिया वेंदड़ जोड़े जो लाश मिलण वारी इतला ते घर में रोजराड़ो पइजी वियो। कंबर में खंबे गुम कयल क़ौमी अॻुवाणनि ऐं कारकुननि जी आज़ादी लाइ जस्कम पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवाण शाहजहान कलोड़ो, रफ़ीक मक्सी ऐं ॿियनि चयो त सिंध जे हक़नि लाइ पुरमन एहतजाज करण ते जस्कम नौशेरो फेरोज़ जे अॻुवाण फैसल मस्तोई ऐं ॿियनि खे खंबे गुम कयो वियो आहे। हक़नि जे लाइ आवाज़ उथारण अगरि ॾोह आहे त संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि अदालत में पेश कयो वञे। हुननि मुतालबो कयो त खंबे गुम कयल अॻुवाणनि ऐं क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत एहतजाजी दाइरो वसी कयो वेंदो। मियां साहब में ज़मीन जी मालिकी तां हकड़ा ऐं पौड़ बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े जे नतीजे में 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि हकड़ा ऐं पौड़ बिरादरी में झेड़े सबबि 15 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे मेडिकल लेटर जारी कंदे सुल्तानकोट इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में हकड़ा बिरादरी जा 11 ऐं पौड़ बिरादरी जा 4 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, जिन में इमदाद अली, ग़ुलाम हैदर, अनवर अली ऐं राहिब हकड़ो समेत ॿिया शामिल आहिनि। कंबर जे गेबीदेरो थाणे जी इमारत ज़बू नवाल हुअण सबबि छित जा चापुड़ किरण लॻा। छित जो चापुड़ किरण सबबि थाणे ते मौजूद ASI ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी ASI नेमतुल्ला राउजो खे इलाज लाइ मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जमाल शाह भरिसां ॻोठ मलिक ज़रदारी जे रहवासी क़ाइम ज़रदारी, दिलबर ज़रदारी ऐं ॿियनि प्रेस क्लब जमाल शाह ॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवाण क़ाइम ज़रदारी, दिलबर ज़रदारी ऐं ॿियनि चयो त 2 ॾींहं अॻु हाजी ख़ान ज़रदारी ऐं ग़ुलाम हुसैन ज़रदारी असां ख़िलाफ़ एहतजाज कंदे कूड़ो इल्ज़ाम लॻायो हो त असां उन्हनि जी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जंहिंमें का बि सदाकत मौजूदु न आहे। हुननि बिला जवाज़ असांजो वाटर कोर्स बंदि कयो आहे। हुननि SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त हाजी ख़ान ज़रदारी धुर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कुंभ में करबला जे शहीदनि जी यादि में मातमी जुलूस बरामद कयो वियो। मातमी जुलूस सजादे इमाम बारगाह मां बरामद कयो वियो, जेको पंहिंजे रिवायती रस्तनि तां थींदे मरकज़ी इमाम बारगाह हुसैनिया में इख़्तिताम थींदो। मातमी जुलूस दौरान जुलजना, अलम पाक ऐं शहज़ादे अली असगर जी यादि में झूलो बरामद कयो वियो। मातमी जुलूस दौरान सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। खानपुर महर लॻ ॻोठ माकाई जी रहवासण मसमात सुल्ताना महर पंहिंजे पुट सां गॾिजी खानपुर महर थाणे ते पहुची वई। मसमात सुल्ताना महर पंहिंजे ॾेरनि मथां इल्ज़ाम हणंदे चयो त ॾेर अलायार महर, इक़बाल महर, पीरल महर ऐं ॿियनि मुंहिंजी जवान धीअ जी ज़बरदस्ती शादी अलायार महर जे पुट सां कराइण चाहिनि था। मुंहिंजो मुड़ुसु फालेज जे मर्ज़ में 8 सालनि खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। ॾेर मूं मथां तशद्दुद कनि था। पुलिस ॾेरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे इंसाफ़ फराहम करे।